ऐनाज में पास से अवां खे ॿुधाईंदा हलूं त नएं देरे में खुराक खाते जी नाअहली सबब कणक खुलियल आसमान हेठि पयल आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद अबड़ो। जी रशीद। जी हिन वक्त असां नौंदेरो जे शहीद मोहम्मद मुराद भुट्टो राइस मिल में मौजूद आहियूं, जिते खुराक खाते पारां सरकारी बारदाने में जेको आहे त भरियल कणक जेका 40,000 जेका आहे बोरी आहे, तक़रीबन उहा 1 लख खां वधीक मण आहे ऐं 14 करोड़ खां वधीक जेका उनजी जेका क़ीमत आहे उहा पई ॿुधाई वञे। 4 महीननि खां उहा कणक खुले आसमान पयल हुजण जे करे मौसमी असरनि सबबु उनजो जेको बारदानो आहे टुटी वियो आहे। बरसाति सबबु उहा कणक ख़राब थी रही आहे, पर खुराक खाते पारां हिन वक़्त ताईं को बि जो सदेबाब न कढियो वियो आहे, ॿिए हंधि मुंतक़िल न कई वई आहे, जंहिं करे उहा कणक ख़राब थी रही आहे। जॾहिं त सॼे मुल्क समेत सिंध अंदरि जेको आहे त कणक जो शदीद बहरान आहे। अटे जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे वधंदियूं पयूं वञनि, पर सरकार खुराक खाते जी जेका अदम दिलचस्पी आहे उन मां साबित थी रहियो आहे त सिंध जे माण्हुनि खे हथ सां जेको आहे त कणक जे अटे जी महांगाई तरफ़ धिकियो वेठो वञे। जॾहिं त गुज़िरियल साल पिणु इहो जेको आहे त नेब पारां पिणु कार्रवाई कई हुई त फूड इंस्पेक्टरनि पारां मुख़्तलिफ़ सिंध जे गोदामनि ऐं सेंटरनि तां जेको आहे त सरकारी बारदानो ऐं कणक चोरी करे उहा खपाए छॾी। जेको पिणु केस हले थो त इन मदेनज़र इन मामले खे नज़र रखंदे पिणु जेको आहे त खुराक खाते खे नोटिस वठणु घुरिजे त हीअ जेका कणक पयल आहे इनखे महफ़ूज़ बनाइण लाइ सरकारी गोदामनि में मुंतक़िल कयो वञे, न त इहा ॿीहर बि अहिड़े क़िस्म जी जेका प्रैक्टिस आहे उहा ॿीहर थी सघे थी। जॾहिं त सेलर मालिक पिणु मौजूदु आहे, उन खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो वधीक छा चवणु आहे। गवर्नमेंट खणे कोन थी, जेको आहे फॉरेन में 15 ॾींहंनि जेको आहे माना फॉरेन लहणनि में जेको आहे हिते ख़राब थी थिए कणक खणनि नथा। जेको आहे चइबो आहे महिरबानी करे असां उनखे अपील था कयूं त हीअ तो कणक खणनि या असां पंहिंजो कमु स्टार्ट करें। जी तव्हां सेलर मालिक जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त खुराक खाते पारां जेको आहे त दरख़्वास्त कई वई त ॿिए हंधि जेको आहे त हिननि खे कणक रखण जी जॻह कोन्हे, इन जे लाइ जेको आहे त हिननि खे राइस मिल जो प्लाट आहे उहो ॾिनो वञे जंहिं ते हू ख़रीदारी करे हिते कणक रखी सघनि। पर हिन जो चवणु आहे त 4 महीना गुज़री विया आहिनि, हिन वक़्त ताईं उहा कणक ॿिए हंधि मुंतक़िल न कई वई आहे, जंहिं करे सख़्तु दुश्वारी आहे। हिन इहा पिणु सरकार खे अपील कई त हितां कणक जेका आहे त ॿिए हंधि मुंतक़िल करे जेको आहे त प्लाट वापसि कयो।